कमाल खान असां तुंहिंजी जेका इज़त कंदा आहियूं न सिर्फ़ ऐं सिर्फ़ रेस वॾे जे करे इन जो इहो मक़सदु न आहे तूं असांखे लताड़ींदो रहंदे ऐं असां ख़ामोश रहंदासीं। तव्हांखे ख़ामोश रहणो ई पवंदो। तव्हांजी औकात छा आहे मुंहिंजे साम्हूं ॻाल्हाइण जी? ॾिस कमाल खान तव्हां असां सां हरू भरू जी नाजाइज़ी कयो पिया। कमाल खान असांजी रस्ता रोक न कर असांजी रस्ता रोक न त तूं छा कंदे रे? हाँ तुंहिंजी हैसियत छा आहे मूं अॻियां? कमाल खान ज़बान बंद रख कमीना कंहिं जाइ जा। कमाल खान खे अखियूं तो ॾेखारी? कमाल हिसाब किताब तो खां लकमान ज़रूर वठंदा। काल कलो को ॾींहुं ये लुकमान वारा कमाल खान जी कच्छ मोन निकरंदा। इन्हनि जे विच में इख्तिलाफ केड़ी ॻाल्हि तो थियो आ? ना कमाल वारनि खे पंहिंजी इज़त जो ख़्याल आहे ना लुकमान वारनि खे। पोइ सबब कहिड़ो बि हुजे हिन वक्त कमाल खान पंहिंजा होश आवाज़ विञाए चुको आ। छितो थी पियो आ। जेको बि न हुनजे वर चढ़ियो छिते कुते अगर वञी चको हणंदुसि। आलार खान पोइ इन छिते कुते जो तव्हांखे बि ख़्याल करणो पवंदो। दुआ खपे तुंहिंजी हेबत दुआ खपे। जेकॾहिं इहो छितो कुतो मुंहिंजे वर चढ़ियो न यूं बाछूं चीरे छॾींदोसांसि। हिन वक्त जेकॾहिं जीअरो आहे न उहो बि रेस गफ़ार खान जे करे। न त हिन कमाल खान जा जेके कम आहिनि न मां न त ॿियो लेटाइण में देरी न करे सा। आहे त रेस गफ़ार खान जो भाउ पर ख़बर नथी पवे त इहो वयो कंहिं ते आहे। जेका न इज़त हिन तर में रेस गफ़ार खान ठाहींदो पियो वञे उहा सॼी कमाल खान ठाहींदो थो वञे। तोबा मुंहिंजी ज़ारी एतिरो कुझु कमाल खान सां थी चुको आहे। जेकॾहिं अञा बि न सुधरियो न त पोइ हेबत कॾहिं बि न सुधरंदी। हिकिड़ी ॻाल्हि मूंखे समझ में नथी अचे त आख़िर कहिड़ो मसलो हुयो जंहिं ते राणे ऐं रबन कमदार वारे छोरे खे एॾी वॾी फे ॾिनी आहे। इहो कमदार वारो छोरो वते तो सॼो ॾींहुं घिटियनि में छोकिरियुनि खे इशारा ॾींदो। थी सघे थो पठाणी के भी इशारा कया हुजन उन ता चरिया होश मां निकता हुजन। इहा ॻाल्हि तुंहिंजी मुंहिंजे दिलि खे लॻी छो त इहा छोरी पठाणी लौंगी मिर्च आहे। इहा किथे वरी कमदार जे छोरे खे वठ थी ॾे। इन आवाज़ कया हूंदा छोरी खे इशारा ऐं छोरी वञी ॿाहिरनि खे ॿुधायो हूंदो तॾहिं छोरे खे लॻा हूंदा मोचड़ा। छॾ तूं पराई ॻाल्हियुनि खे पंहिंजी भेण जे रिश्ते जे बारे में सोचियो अथई छा? इन खे तूं सॼी उमिरि घर में विहारींदे छा? अदी के घर में कोन विहारींदासीं। बस दुआ कर तो को सुठो रिश्तो अचे त अदी जो पार लायूं। इएं त रिश्तो ईंदो कोन। जेकॾहिं तूं इजाज़त ॾे त किथे न किथे मां रिश्ते जी ॻाल्हि कयां। न भाॼाई मुंहिंजो रिश्तो दर खणी वञण जी ज़रूरत नाहे। जेको नसीब में हूंदो वो घर वेठे अची वेंदो। हा वज़ीरा अदी सही थी चए। दर दर ते वञी अदी जो रिश्तो खणी वञण सुठी ॻाल्हि कोन्हे। इन में असांजी इज़त न आहे। माण्हू वरी छा सम्झंदा? माण्हू इहो सम्झंदा त ओठे वारनि जे मथां भेण जो वज़न आहे। ॻाल्हि ॿार जी नाहे ओठा। इहो वक़्तु नाहे घणी देर न्याणी जे ॿार खे घर में विहारण जी। अल्लाह भलाई कंदो। अल्लाह कंदो किथां न किथां मड़ी अदी जो रिश्तो अची वञे। सच पुछो त मां तव्हां सभिनी खां शर्मिंदो आहियां। मां पंहिंजे पुट जी हालत ॾिसी जज़्बात में अची वियोसि ऐं वञी करे रही सघे दाह ॾिनी। ऐं जॾहिं हक़ीक़त जी ख़बर पई त ॾाढो पछतावो थियो त मां जल्दबाज़ी छो कई। जेका मार तव्हां मुंहिंजे पुट खे ॾिनी आहे उहा अञा घटि आहे। का ॻाल्हि कान्हे खुद न छोकिरो अञा ॿार आहे ॿाराणी करे वेठो आहे। अदा जेका मुंहिंजे पुट सां थी आहे न मुंहिंजी दिलि खे ख़बर आहे। कुतनि सां गॾु मुंहिंजे पुट खे खारायो आहे। मुंहिंजे पुट जेका हरकत कई आहे उहा माफ़ी जे लाइक़ त कोन्हे पर पोइ बि मां तव्हां ॾे लड़ी आयो आहियां। मां उन जे बदिले तव्हां खां माफ़ी थो वठां। न असां त माफ़ कयोसीं पर पंहिंजे इन पुट अब्बास खे सम्झाए छॾ त सिर्फ़ असांजी भेण ई न पर जेकॾहिं ॻोठ जी कंहिं बि न्याणीअ जे मथां बुरी नज़र विधई न वाचूं चीरे छॾींदोसांसि। हया शर्म हूंदसि न ताईं त घिटीअ मां कंधु मथे करे न हलंदो। अल्लाह ईमान ॾींदुसि। ऐं जे अञा न मुड़ियो न त मां पंहिंजे हथनि सां घुटो ॾेई पूरो कंदोमांसि। अदा ॿार आहे ॿाराणी करे वेठो आहे।
हाणे त पाण बि पछताईंदो हूंदो। अदे खैरी एतबार कर न, मुंहिंजो पुटु पाण इन ॻाल्हि ते शर्मिंदा आहे। इन ॻाल्हि खां पोइ मुंहिंजो पुटु हिकु गिरोह मानी जो बि न खाधो आहे। असां तव्हांजे तॾे ते लड़ी आया आहियूं इन उम्मीद सां त छोकिरे जी कयल ग़लती खे तव्हां दिलि ते न खणंदो ऐं हुनखे सची दिलि सां माफ़ करे छॾींदो। तव्हां असांजे सिर जा साईं आहियो। ॿी ॻाल्हि त न मां ऐं न मुंहिंजा छोकिरा का दिलि में कंदासीं। जेको ईंदो आहे सिधी रांदि सोटे जी आहे। असां तव्हांखे ॾींहं क़यामत ताईं माफ़ करे छॾियो। मां सकीना जल्दी कम छॾाए वठ, महिमान पिया अचनि। ईअं न थे जो महिमान अची हिते पहुचनि ऐं तुंहिंजो कम ई ख़तम न थिए। हाँ साईं देर न आहे, बस टेबल साफ़ करे छॾी आहे, बाक़ी थोरो कम रहियल आहे, पोइ वञी रंधिणे जी सफ़ाई कयां थी। पहिरियां रंधिणे जी सफ़ाई करे पोइ मानी तयारु कजांइ। ऐं हा, चइनि महिमाननि जी मानी तयारु करणी आहे। शायद तूं अञा बि मूंसां नाराज़ आहीं। जेकॾहिं तुंहिंजी इहा ई ज़िद आहे त पोइ मां तयारु आहियां, पर इन भरोसे ते त तूं मूंखे कॾहिं धोखो न ॾींदे। नकल सुन अॼु न, इहो प्रोग्राम वरी ॿिए के टाइम ठाहींदासीं। मूंखे सम्झ में नथो अचे त इहो मूंसां महिबत कंदो आहे, मूंखे बेवकूफ़ थो ठाहे। छोकिरी, जॾहिं माण्हूअ जे दिलि में गुनाह जो इरादो हूंदो आहे न, त मामूली आवाज़ ते बि छिरक भरींदो आहे। पाण खे संभाल छोकिरी, मतां पछताव जो मुंहुं ॾिसणो पवई। बाबा, ॿाहिरि निकिरी वञी जांच कर त अम्मा अञा ताईं घर में छो न आहे आई। अम्मा परेशान थियण जी का बि ॻाल्हि न आहे। रे सवारनि जा कुझु वधीक महिमान अची विया हूंदा, उन करे रध पचाव में मिड़ी थोड़ी देर थी वई हूंदसि। अम्मा जो ॾाढो दुख थींदो आहे। ही उमिरि हुनजी कमाइण जी न आहे। जेकर तोखे अम्मा जो एतिरो अहसास आहे न त पोइ हीअं करे, अम्मा खे घर में विहार, तूं रेस जे बंगले ते वञी कम कर। कुछ शर्म कर। तुंहिंजी मां ई जवान भेण वञी परावन घरनि ते लोड़ी न, बाक़ी तूं ज़ाल जे कच्छ में वेठो हुजे। तोखे कंहिं चयो आहे तूं चाचा सां ॻाल्हाए? अञा ताईं बुख ते वेठा आहिनि। जॾहिं बंगले मां अरूत परूत अचे पोइ होश में ईंदा। ॾिसी नथो त बुख में दोडाई ॿाहिरि निकिरी आया अथनि। मुंहिंजी बुरी क़िस्मत त माई उन ॾींहं खां शुरू थी हुई जॾहिं छोकिरे खे तोसां पाण हिन घर में वठी आयुसि। बाबा मूंखे इहो त ॿुधाए, तुंहिंजी कावड़ सॼी ज़िंदगी लालीअ जे मथां आहे। तुंहिंजो लालीअ छा बिगाड़ियो आहे? हाणे त लाली बि वीचारी थी वई आहे, जेका सॼो ॾींहुं चिणग दुकाए उनखे वेठी फुका थी ॾे। मां त वेठी चिणग दुखाए फूका वेठी थी ॾियां, बाक़ी तूं सॼो ॾींहुं मुसलो विछाए वज़ीफ़ो थी करी, हा न? तूं हिननि सां कान पहुचंदी। पाठ करे वे, मां वञा थो रईस जी हवेली तां जांच करे अचां थो। सकीना बाबा जल्द मोटण जी कजां, जे देर कई न त अदा गुलाम त रखंदो मुंची निड़ीअ ते लत। जेकर अजायो हाथ नहंदी त पादर छो खाईंदी? छोरी वात खां मुड़ंदी कोन, अजायो पादर खाई वरी बूथ सुजाए वेही रहंदी। हाणे बाबा आवियो, जेकर हाणे वात तो हणे न त ॾींहं जा तारा ॾेखारींदोमांसि। जो इहो मीटर कीअं फिरियो जो कमदार वारे छोरे खे असलो टेड़े छॾियो। जाई पुरान हाला रखा तोखे त ख़बर आहे त असां आयूं ई फिरियल। इहो छोरो हुयो ई मोचड़नि जे लाइक़, तॾहिं त पादर खाधी। बाक़ी हाणे असांजो का ज़ाती दुश्मनी त न आहे। का न का ॻाल्हि त हूंदी न। अदा हेबत, असल में ॻाल्हि इहा हुई, ये छोरो असांजे घिट में ॾीकी ॾाकर पियो करे, इन सां करे मोचड़ा ठोकियासीं। छा हिन उमिरि में ॿाराणी रांदि कंदो हूंदो आहे? हेबत, तूं हिननि जी ॻाल्हियुनि खे सम्झी न सघंदे। हिननि अॼु ॾींहं ताईं कंहिंखे मुंहुं सिर जवाबु ॾिनो ई न आहे। काला रखा न, उहे तारो यार बो अचे पियो। न घर मोकिलाणी न।
हाला खान हा असां बि नथा चयूं त ॿई धुरियूं तव्हां हथे पइजी वञो ऐं असां वताऊं छॾाईंदा ॿियो वरी वॾे रईस वटि जेको आहे त घड़ी घड़ी शायदियूं ॾींदा वताऊं त साईं हिन जो ॾोह आहे हिन जो ॾोह आहे यारो यारी हला हिनखे लाला संगत हिते कीअं आयो? रईस चए पियो त ज़ैतून खारायो। न रईस चए पियो चांहि पियारियो। चांहि हुई हा अमड़े कुझु थो हुयो रईस ईअं अमड़े ईंदो रहंदो आहे कचौरी बेचौरी करण लाइ ॿियो वरी छा मूंसां जहिड़े करण जी तयारी कंदो थो वधे एतिरो घणो कुझु करे चुको आहे हिन खां पोइ बि अञा हज़ार जो अंदरि नाहे ठहियो माण्हुनि खे चवंदो थो वधे कमाल खान मूंखे अकेलो मिलियो त मां हुनखे लेटाए रखंदुसि। न बतार असां जहिड़ी का बि ॻाल्हि कोन कई जाई क़ुरान तव्हां सां त इहा ॻाल्हि कोन कई अथसि पर घणनि खे चवंदो थो वधे। न रईस अहिड़ी का बि ॻाल्हि आहे हालार त अहिड़ो माण्हू आहे ई कान जो हरू भरू हुते ॿियनि सां जहिड़ा कंदो या ॿियनि सां अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो थी सघे थो त जंहिं माण्हू तव्हां सां ॻाल्हि कई आहे न त उन ग़लति ॻाल्हि कई हुजे बाबा। हा रईस कमाल खान तव्हां माण्हुनि जे ॻाल्हियुनि ते कन न ॾियो माण्हुनि जो कम ई आहे विढ़ाइण हूं बि केरु आहे हिन ॻोठ में मोतबर जेको रईस कमाल खान जो नालो वठे आख़िर तव्हां बि रईस गफ़ार खान जा ॿाहिरि आहियो। हा रईस माण्हू हरू भरू ॿ विड़ाऊं अथई राणा जेकी मां पहिरीं ग़लती कई आहे तमामु वॾी ग़लती हुई ऐं सज़ा बि मूंखे अदा वॾे अहिड़ी ॾिनी सॼी ज़िंदगी मुंहिंजे मथां कारो दाग लॻाए छॾी हुनजे बावजूदि बि मूं सभु कुझु दरगुज़र करे छॾियो आहे ऐं हलार खान मूंखे जिथे बि मिलंदो आहे माण्हुनि सां दुआ सलाम कंदो आहियां ऐं हू न मूंखे सलाम जो जवाबु थो ॾिए न मूंसां ॻाल्हाइणु पसंदि करे थो। हींअर बि तव्हां ॾिठो त मां आयुसि मूंखे ॾिसी हलियो वियो छो त हलार खान जी दिलि में मुंहिंजे लाइ अञा कीनो आहे। ख़ैर जिथे बि हुजे ख़ुशि हुजे। रईस वेही नथो छा? बोरिंग वारे नंबर ते मूंखे कमु आहे उतां मोटी थो अचां त बुख चढ़ी हणूं था। जाई क़ुरान जेका तव्हांजी मर्ज़ी बाबा वॾा यारी बिस्मिल्लाह। केरु हुआ सुञातो? हिकिड़ो हालार हुयो ॿिए जी ख़बर न आहे। राणा तूं वञ जल्दी वञी रेस खे ॿुधा त जी गाॾी काए अचे रेस खे वठी हलूं। ठीकु आहे तव्हां वञी रेस खे ॿुधायां थो। हौसलो कर काॾे वेंदा इहे हालार वारा कोन छॾींदासीं। हे ॿुध हे ॻोठ में रड़ियूं ॿुधे पियो न हे रोज़ राड़ो थी पियो आहे वञ ॾिस त सही थियो छा आहे। ॾिसां थो वञ छा थियो आहे ॻोठ में रोज़ राड़ो रड़ियूं छा थियनि? ॿुधो आहे त कमाल खान सां झेड़ो थियो आहे ऐं उन खे मरणी करे छॾियो अथनि। कमाल खान सां कंहिं झेड़ो कयो आहे? कंहिं उनखे मरणी कयो आहे? जेके माण्हुनि जे वाता बाफ़ोर ॿुधण में पिया आई तव्हांजो नालो पिया वठे। न असगर मां ऐं हलार ज़मीन खां सिधो हिते आया आहियूं। को आहे ज़रूर जेको मुंहिंजी ऐं कमाल खान जी दुश्मनीअ मां फ़ाइदो वठण थो चाहे। हाणे ॾिसणो इहो आहे उहो शख़्स आहे केरु जेको मूंखे फसाइण थो चाहे। शायदि उन शख़्स खे ख़बर न आहे हालार जी सट दुश्मन चट। ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾ तूं इहा ॻाल्हि कंहिं सां बि न कजां त कमाल खान सां हालार विड़ियो आहे। कमाल खान इहा ॻाल्हि कई
हालार विडियो कमाल खान त गाल कई पर असां अखियुनि सां त कंहिंखे न ॾिठो न छो हरू भरू असां वतऊं कूड़ियूं शायदियूं ॾींदा ऐं सुभाणे छिकबूं कंहिं फैसले में जॾहिं कमाल खान पाण होश में आयो त पोइ समूरी हक़ीक़त रईस वॾे खे ॿुधाईंदो वॾा इत्तेफ़ाक जेकॾहिं कमाल खान मरी पोइ बि हक़ीक़त रईस खे न ॿुधायूं। अरे पोइ जो पोइ सोचींदासीं यार फिलहाल पंहिंजो वात बंदि रख समझो न केर बि पुछे न त उनखे इहो ॿुधाइजां त असां जॾहिं पहुतासीं त कमाल खान ज़ख़्मी हालत में तड़पे पियो असां पंहिंजी अखियुनि सां कंहिंखे बि न ॾिठो सम्झी जी अदा इहा त हक़ीक़त आहे असां कंहिंखे ॾिठो ई न आहे। हा सम्झी वई न ॻाल्हि खे ईअं कजां हालत नाज़ुक अथसि जेको दिमाग़ वारो धक लॻो अथसि न उनमें मथो बात थी वियो अथसि हिन वक़्तु रूम में आहे रईस बि उते आहे इलाज हलेसि अलाह कंदो भलाई थी वेंदी बाक़ी कमाल खान खे धक ॾाढो मुश्किल आहे मूंखे ॾाढो मुश्किल थो लॻे जे अहिड़ा धक अथसि त पोइ मुश्किल बचे ईअं न चओ अलाह ख़ैर कंदो अहिड़ी नोयत न ईंदी कोठा कुता घुराए पेरो खणाए किथे पेर मिटिजी न वञनि पेरो वञी धुर कराए त उहो कहिड़ो कांबू खान सामाणो आहे रेस गफ़ार खान जी साह वारी रग खे बंदि करण जी जुरत कई आहे मूंखे कसम पैदा करण वारे जी ज़ात जो रुगो उहे माण्हू ज़ाहिर थी मुंहिंजे साम्हूं अचनि पोइ उन्हनि खे ॿुधाईंदुसि त गफ़ार खान जो कहर छा थींदो आहे सॼो कम हिन छोरीअ जो अथव तेसि ताणी साईं चुप करे घर में न वेठी जेसि ताणी ॿाहिरि माण्हू न माराए अदा मूं मथां अजाए इल्ज़ाम न हण मूंखे माण्हू मोकिले कमाल खे कोन मारायो आहे ॿियो केर थो थी सघे हालार खां सवाइ जेको कमाल में हथ विझे खुदा कर माई छो अजायो इल्ज़ाम पई हालार जे मथां बाबा ॿियो केर थो थी सघे हाँ जेको कमाल खे धक हणे इहो हालार ई आहे हालार जीअं अधीअ जे करे कमाल खे धक हयां हालार ऐं कमाल जे विच में फ़ैसिलो थी चुकियो आहे इहे अजायूं ॻाल्हियूं करे तूं हाणे असांखे परेशान न कर जेकॾहिं छोरी ॿाहिरि वञी छलांग न लॻाया न त अॼु असांखे इहे ॾींहं न ॾिसणा पवंदा जेकॾहिं कमाल खान मरी थो पवे त रेस गफ़ार खान हालार खे विसंदे कोन छॾींदो ऐं ॿियो त हिन ॻोठ में असांखे बि रहण कोन ॾींदो अबाजा जा अंदाज़ा न हणो कमाल सां केर विड़ियो आहे रेस इहो 2 ॾींहनि में ज़ाहिर करे ॿुधाईंदो भल कमाल सां ॿियो को छो न विड़ियो हुजे पर हीअ असांजो छोरो आहे न इहो फेर आहे घेर आहे नोड़ हालार जी गिची में थो विझे हालार असांखे ॾे कोन थो पर ॾुखाए बि कोन थो हालार त तव्हांखे ताम पचाए हिते पहुचाए वेंदो आहे है न इहा माई त ताम 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 करे करे मरी वेंदी पर कॾहिं बि दाणो नसीब कोन थींदो अल्लाह साईं तू ख़ैर कजां ए मुंहिंजा अल्लाह इंसान खे इंसान कर लकी के मारे भी तो छा थियो अम्मा माण्हू कमाल खाने में न मुड़िया इहो केर आहे जेको रेस सां दुश्मनी तो पाए अम्मा बस अल्लाह पियो ख़ैर करे वॾे नंढाई त सफ़ा ख़त्म थी वई आहे ना वॾे जी साञा या नंढे जी साञा अथनि रुगो मार मारा अथनि अबा ॾे ख़बर कमाल खान जो बचा थियो अम्मा ताक़त वॾो लॻो अथसि डॉक्टरनि ऑपरेशन करे टाका हणी रत त बंदि कयो अथसि पर अञा ताईं कमाल खान होश में न आहे डॉक्टरनि चयो आहे जेतिरे ताईं होश में न अचे एतिरे ताईं कुझु नथा चई सघूं अदा बाबा किथे आहे बाबा या चाचे उठे वारा विया आहिनि कुता घुराइण कुता घुराए पेरो खणण ईंदा कुत्ता छा कुत्ता पेरो ॻोल्हे ॾींदा अम्मा कुता अहिड़ा होशियार आहिनि जहिड़े करण वारनि जा पेरा संगीदा संगीदा उन जाइ ते पुॼंदा आहिनि खुदा करे त असल पेरा मिली वञनि जे न मिलिया त कमाल खान जी जहिड़े जे ॾोह में रेस लाइ कंहिंखे अंदर कराईंदो अम्मा रईस समझदार आहे को वाइड़ो नाहे जो बे ॾोही खे बि क़ैद में विझराईंदो हू ॾिसंदो त केरु ॾोही आहे
जे ॾोही न हूंदो हुनखे कुझु बि न कंदो। अम्मा हालार को सवाइ ॿियो केरु आहे जो कमाल खान वारनि में हथ विझे? रईस ॼाणे, हुनजो कमु ॼाणे, असीं छो परावा नाला खणंदा हुआ? तूं या अल्लाह, मुझे कमाल ने केर कजाए, हुनखे हयाती ॾे। मां पंहिंजी हयाती जा ॾींहं हुनजे हवाले थी कयां। हुनखे केर कजाए मुंहिंजा रब, हुनखे केर कजाए। तू कमाल जे करे रोई थी? अजी मां कमाल से मोहब्बत कंदी आहियां। चरी एड़ा ख्वाब न ॾिस तूं जेको पूरा ही न थी सघनि। किथे कमाल वारा ऐं किथे असां। विसारे छॾ, विसारे छॾ तूं हुनखे, विसारे छॾ। न भॼाई, मां कमाल खे नथी विसारे सघां। जेकॾहिं तूं कमाल खे न विसारियो न त सिवाय दर्द ऐं ॾुखनि जे तुंहिंजे पलव में कुझु बि न ईंदो। भॼाई, जे मुक़दर में इहे पीड़ाऊं लिखियल आहिनि उहे बि मुंहिंजी अखियुनि ते, पर कमाल खे नथी विसारे सघां। भाॼाई नथी विसारे सघां।